काडे गुमा छोरा जेकॾहिं राबेल खे तूं मुंहिंजे हवाले करे छॾी। मुंहिंजो मतिलबु आहे त मां राबेल सां निकाह करण थो चाहियां। बाबा तव्हां भली राबेल खे नीच चओ या ॿियो कुझु, पर मां शादी कंदुसि त सिर्फ़ु राबेल सां ई कंदुसि। घट में घट यो मुंहिंजी हयाती में कोन थींदुई। नाराज़ छो था तूं सुहिणा साईं? मां त सॼी उमिरि तुंहिंजी गुलामी में रहण थो चाहियां। रुगो तुंहिंजे नज़रे करम जी ज़रूरत आहे सुहिणा। यार ही तो बोतल आहे, हिन में कागज आहे, खुले भी नथी, ॾाढी टाइट आ। जल्दी कर फराज, खोल हिन बोतल के। खोलण जी कोशिश त कयां थो, पर हिन में त हिकिड़ो कागज तो नज़र अचे। हूंदो के वांदे माण्हू जो खत, मता के खुदकशी कंदड़ माण्हू जो खत हुजे ऐं हुन का आख़िरी ख़्वाहिश ज़ाहिर कई हुजे। चङो तूं हाणे इनकी खोल त ॾिस। ॾिसो त आखिर हिन में आहे छा। हिन जी बुझी त एतिरी टाइट आ जो हिन में पाणीअ जो हिकिड़ो कतरो भी न वयो। लगे थो हिन खे कंहिं पत्थर सां टोड़नो पवंदो। हा त पोइ खण न पत्थर ऐं हिन खे भञ ऐं हिन मां कागज़ कढी ॾिस त हिन में लिखियलु छा आहे। हा अचे सही वट पंहिंजी अमानत। मूंखे छो थो ॾी, तूं पढ़ी ॿुधाए न त हिन में छा लिखियलु आहे। ये तुंहिंजी अमानत आहे, बहितर ईअं आहे जो हिन खे तूं ई पढ़। वसियतनामो जंहिं साहिब खे ही दस्तावेज़ मिले वो शहाबुद्दीन एंड कंपनी जे लिखियल एड्रेस ते मैनेजर रुस्तम सां मिले। दस्तावेज़ आईंदड़ खे 1 करोड़ रुपए जो मालिक बणायो वेंदो। वरी पढ़। हेठा मैनेजर कमालुद्दीन जी सिग्नेचर भी थियल आहे। 1 करोड़। राबेल हेलो। सेठ शहाबुद्दीन जो पुट आहे ऐं हिन कंपनी जो हाणे उहो ई मालिक आहे। ठीकु आहे, तूं हुन सां ई असांखे मिलाए। कहिड़ो कमु आहे तव्हांजो हुन में? हुनखे चयो त संदसि वारिस आया आहिनि। वारिस?